एक बार जी गाल आ, एक राजकुमार जो विवाह थियो, वो पंहिंजे धर्म पत्नी सां गॾु जंगल जे रस्ते में अची रहियो। उन सां गॾु हिकिड़ो उन जो मित्र हुयो, दोस्त ऐं वो नओं जोड़ो जस्ट मैरिड। जंगल में डाकू अची आ ऐं डाकुन अची करे पकड़े वरतो उन्हनि खे। ॿई वीर हा, खूब लड़िया, लेकिन डाकू 10-15 हुया, 2 ॼणा अकेला हा। आखिर 1-2 बार अहिड़ो पइजी वियो कि ॿिन्हिनि जा मस्तक कटिजी विया, राजकुमार जो ऐं उनजे मित्र जो बि। चओ हरे राम। हाणे जेकी वो राजकुमारी हुई उहा त जीअरी हुई, उहा अंबे माता जी ॾाढी वॾी भक्ता हुई। हाणे जेको धन हुयो, हीरा मोती सोन चांदी अलंकार हा, उहे त सभु डाकू लूटे करे ऐं राजकुमारीअ खे जीअरो ई छॾे करे हली विया। लेकिन ॿई मरी विया। अञा पहिरियों ॾींहुं ऐं वीचारी ॾाढो जार जार रोअण लॻी, माता खे पुकार करण लॻी, माता अगर जीवन भर मां तुंहिंजी भक्ति कई आहे ऐं अगर मन वच कर्म सां मां पतिव्रता आहियां, कॾहिं सपने में भी मां कुत्सित विचार न कयो आहे, त तूं कृपा कर अॼु इन्हनि ॿिन्हिनि खे जीअरो करे छॾ। ये सच्ची घटना। तॾहिं अंबे माता उते ई जंगल में प्रकट थी वई। बोलो जगदम्बे मैया की। ऐं चवण लगी, पुट घबराए न तूं, हे विधि विधान हुयो, अहिड़ा कर्म हुया, लेकिन तुंहिंजी भक्ति जे करे मां हिन खे जीअरो कयां थी। हाणे तूं हिकु कमु कर, ॿिन्ही जा मस्तक जोड़े छॾ। समझो था न, ॿिन्ही जा युद्ध में डाकुन मस्तक कटे छॾिया, मस्तक पिया हा। हाणे राजकुमारी वीचारी एॾो शोकातुर हुई, अंबे माता जो दर्शन कयईं, वरी उत्साह आयो, उमंग आई, त उन मस्तक जोड़े छॾिया। पर उन खां हिकिड़ी ग़लती थी। जी मस्तक जोड़िया, अंबे माता कृपा दृष्टि सां निहारियो ऐं ॿई पुरुष जीअरा थिया। लेकिन राजकुमारीअ खां ग़लती कहिड़ी थी ख़बर अथव? पंहिंजे पतीअ जो जेको मस्तक हुयो उहो उनजे मित्र जे धड़ सां जोड़े छॾियईं ऐं मित्र जो जेको मस्तक हो पंहिंजे पतीअ जे धड़ सां जोड़े छॾियईं। हरे राम। अंबे माता हली वई। हाणे वीचारी राजकुमारी चिंता में थी वई त हाणे त वॾो वैल थी वियो, हाणे मां कंहिंखे पंहिंजो पति मञा? छो जो हिकु तरफ़ धड़ आहे, ॿिए तरफ़ मस्तक आहे। इहा कथा अथव विक्रमादित्य सिंहासन बत्तीसी में। असांजे सतगुरु बाबा धनुराम साहिब पंहिंजे अक्षरनि सां ये कथाऊं विक्रमादित्य राजा हातिम जी कथा लिखी, जंहिंखे वरदान आहे राजा हातिम जे कथा सां कि जॾहिं बरसात न पवंदी आहे त हिकु बार न बचपन खां असां ॾिसूं था कई बार उहा कथा कई आहे, 2-2 महीना बरसात न पई आहे, लेकिन जीअं उहा कथा शुरू कई आहे, कॾहिं हिकु ॾींहं में, कॾहिं 2 ॾींहंनि में, कॾहिं 7 ॾींहंनि जे अंदरि घनघोर बरसात पई आहे। बोलो बाबा धनुराम साहिब की। हाँ, ये तो असांजे बचपन को असां ॾिसंदा आया। एक बार तो मां बिलासपुर दुकान में अचां पियो, तॾहिं जेकी बाइक हूंदी उन में ईंदे ईंदे पूरो भिजी वियुमि मां। पहिरें ॾींहुं बरसात में कथा थी हुआ बाबा धनुराम साहिब जी, पहिरें या ॿिए ॾींहुं वो पूरो भिजी करे तरबतर थी घर पहुतो। चओ हरे राम। त इहा कथा विक्रमादित्य जे इतिहास में आहे ऐं उनजी कथा में हाणे तव्हां सीरियल बि ॾिसंदा हूंदव, बचपन में असां सीरियल ॾिठोसीं, वरी उहो हलियो आहे। त उन में जेको वेताल आहे, जंहिंखे कंधे ते खणी थो अचे विक्रमादित्य खां, उहो तो प्रश्न करे त ॿुधाए विक्रमादित्य तूं ॾाढो सियाणो आहे, तूं न्यायकारी आहे, ॾाढो बुद्धीअ वारो आहे, तूं सत्संगी आहे, तूं प्रजा पालक आहे, तूं धर्मात्मा आहे, तूं भगवान जो भक्त आहे, ॿुधाए हाणे उन राजकुमारी जो असली पति केरु थियो? ॿुधायो। चक्कर अची वेंदा आहिनि, मज़ाक आहे छा? तव्हां त कुझु बि चई छॾींदव, हुनजे त जीवन जो सवाल आहे न। चाहे कंहिंखे ईंदो हुजे त सही सही ॿुधायो। ॿुधायो भाई, उनजो पति केरु थियो? छो जो ॿई बटिजी आहे। हा साईं, आवाज जो उतो हा वेठे वेठे चओ भले जी। वाह वाह, हे था चवनि जंहिंजो मस्तक जंहिंसां जुड़ियो आहे उहो उनजो पति थियो। ठीकु, वेही रहो वेही रहो। ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजो जवाबु छा आहे? हिकिड़े ई ॼणे जवाबु ॾिनो आहे, हिकु ई सत्संगी जवाबु ॾिनो आहे ऐं बिल्कुलु सही जवाबु ॾिनो आहे। स्वागत कयो उन्हनि जो भाई, बिल्कुलु सही जवाबु।
ये कथा मां ॿुधाई तव्हांखे सत्संग जे महिमा जे करे आहे। ॾिसो जेको शरीर आहे, असांजे शरीर में सभिनि खां पवित्र ऐं अगरि ऊंची शइ आहे त हे मस्तक आहे। बुद्धि काथे हूंदी आहे? दसों द्वार काथे हूंदो आहे? हिते हूंदो आहे। मुख सां भजन कंदव त कैसां कंदव? जबान सां, या बि मथे। कथा ॿुधंदव त कैसां? कननि सां। सभिनि खां पवित्र ऐं ऊंचो स्थान आहे त मस्तक जो आहे, यादि रखिजो। हालांकि मस्तक जो आकार त नंढो आहे, धड़ जो आकार ॾाढो वॾो आहे, ॾिसण में त ईअं थो लॻे, लेकिन हक़ीक़त में उन जो पति उहो ई बणियो जंहिंजे मथां मस्तक लॻल हो। महात्माउनि न्याय कयो ऐं उन राजकुमारीअ जो उन सां ई विधिवत विवाह थियो। चओ हरे राम। उहो ई पति थियो।